किताब लीलावती ये फाउंडेशन के तालुका सेक्रेटरी मोहतरम सरवर हुसैन कासकरी साहब के दोस्तान साथियों, असानी तंजीम इलाहाबाद ह्यूमन वेलफेयर फाउंडेशन की शुरुआत बारन शागिर्दन के नंढे फोरम कोस्ता स्टूडेंट फोरम खां थी। असानी तंजीम के चेयरमैन शेख अब्दुल्ला साहब जे लाइब्रेरी में शागिर्दन ॿारनि जी महलूमात लाइ सिंध में जेके रिसाला मैगज़ीन निकिरंदा आहिनि उहे हमेशह ईंदा रहंदा आहिनि। असांखे रिसाला शागिर्दनि में कुझु क़ीमत ते या ईअं मुफ़्त में तक़सीम कंदा आया आहियूं। दोस्तो, असांजे फाउंडेशन तरफ़ां सदाईं ग़रीब शागिर्दनि जी फीस जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। असांजे तंजीम तरफ़ां केतिरी गरीब शागिर्दनि जे दाख़िला फी अदा करे उन गरीब शागिर्दनि खे तइलीम जे ज़रिए सां सिंगारियो वियो आहे। असांजे तंजीम तरफ़ां शागिर्दनि जे लाइ अॻु किताबी मेलो पिणु लॻायो वियो हो। असांजे फाउंडेशन तरफ़ां दोस्तो केतिरनि ई गरीब मुस्लमान ॿारनि जा तौर कराया विया आहिनि। असांजी तंजीम इलाहाबाद तरफ़ां शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ पॉइंटनि ते सैर और तफ़रीह कराइण जा टूर कराया विया आहिनि। साथियों, इहो सभु कुझु असांजे फाउंडेशन जो चेयरमैन शेख अब्दुल्ला साहब करे रहियो आहे। उन्ही जे ज़िक्र खे सलाम आहे जो राति ॾींहुं पंहिंजो आराम सुकून फिटाए भलाई करण लाइ पाण बतोड़े रहियो आहे। असां ॿिया उहिदेदार बि हिन सां गॾु आहियूं, पर असां खां ही वधीक आहे। सुठे कमनि जे एवज़ माण्हुनि खे जज़ नाहे मिलंदी, पर ख़ुदा ॾिसी रहियो आहे। इहो असांजे चेयरमैन ऐं असांखे ज़रूरु सिलो ॾींदो। आख़िर में इहो ज़रूरी चवंदुसि त हिन सफ़ाई मुहिम में असांजे ॿारनि शागिर्दनि जेका दिलचस्पी ॾेखारे सफ़ाई में एतिरो वॾो आहे, उन जी जेतिरी वाखाण कजे सा थोरी आहे। इहो ई सबबु आहे जो असांजो चेयरमैन साहब सफ़ाई बाबति हिन मुक़ाबले जो एतमाम कयो आहे। चङो यादि